अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हाल खुश बैठा हो तैयार तबियत सही तान सी रहे अपना व्लॉग टीवी आऊं यार भी बख्श। तो दोस्तों व्लॉग करियूं था स्टार्ट। असी अज वनी रहा आयूं माखी छाण। माखी बुबर ते आए ऐं छोकरो दोस्त मुसा गडाई माखी जो तमाम कारीगर छाण जेड़ो है ऐं ही अज माखी छाणींदो ऐं तमा दोस्तन के देखारींदासूं त कीअं थी माखी छणे। दोस्तन के देखारींदासूं त माखी कीअं थी छणे। हलूं था माखी दरबार। तो दोस्तों सब दोस्त दुआ कजो वञूं पिया माखी छाण। माखी त अलाए जिती अलाए कीअं आहे माखी जी तव्हां दोस्तनि खे ख़बर हूंदी त के माखियूं अहिड़ियूं आहिनि जेको पासे में बीहण बि कोन ईंदियूं, पर अलाह रहम करे असीं बि वञूं पिया। अलाह रहम कंदो वञूं। दोस्तों ये माखी वेठी आहे, तव्हां ॾिसो पिया बुबर में माखी वेठी अथव ऐं हाणे छोकिरो असांजो जेको कारीगर सो माखी छाण जे लाइ तयारु आहे वञी रहियो आहे। तव्हां दोस्तनि खे ॾेखारींदासूं त कीअं थी माखी छणे। त ही अञा दोस्त रुगो माखी न न्यारे वेठो छाणे त नथो अलाए छा आहे। माखी जिती बहु भजी हाँ चाड़ा बीत सही भाऊ ई तो भाऊ माखी छाणे जो मुखा अग में भजी वियो हली। माखी तमाम घणी छिती अल्लाह रहम कयो बची आ। मुखे पोरिया बटे मखा फिरी आया पर अल्लाह रहम कयो बची आ। ताई दोस्तन जी दुआ है जो बची आ। दोस्तों वीडियो पसंद अचे तो चैनल के सब्सक्राइब लाजमी कजो छो त असां ना यूट्यूबर आहियूं। सो असांजी सपोर्ट करण तव्हांजो फर्ज़ आहे। बड़ी मेहरबानी।